अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था जावेद रिंदजी। सरकारी खोज स्टाफ लॻ क़ौमी शाहराह ते गश्त दौरान पुलिस खे हिकु शख़्स ज़ख़्मी हालत में रोड ते पियल मिलियो। पुलिस हंगामी तौर ज़ख़्मी खे पुलिस मोबाइल में खणी अस्पताल मुंतक़िल कयो। नामालूम शख़्स ज़ख़्मनि जा सूर न संदे फोत थी वियो। राब्ते करण ते नवावली थाणे जो मुंशी बशीर सोलंकीअ ॿुधायो त गश्त दौरान पुलिस खे क़ौमी शाहराह ते नामालूम शख़्स बेहोशी ऐं ज़ख़्मी हालत मिलियो, जंहिंजे भरिसां गाॾीअ जा शीशा बि मौजूदु हुआ। अंदेशो आहे त कंहिं नामालूम गाॾीअ जो टकर लॻो आहे, जेको टकर हणी फरार थी वियो, जंहिंजी ज़ख़्मी ज़िंदगी बचाइण लाइ पुलिस मोबाइल में खणी अस्पताल मुंतक़िल कयो, जिते फोत थी वियो। आख़िरी इतलाउनि ताईं फोतीअ जी सुञाणप न थी सघी। लाश काज़ी अहमद तहलका अस्पताल जे मुर्दाखाने में पियल आहे। होॾां नवावली पुलिस चौकीअ जे इंचार्ज तारक लाखीर ॿुधायो त फोती पीरसन कपिड़नि मां दरवेश सिफ़त इंसान लॻी रहियो, जंहिंखे नामालूम गाॾीअ जे टकर में फोत थी वियो। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।